हुआ। सिनेमा घर ठहियो जंहिंजो नालो हो उषा टाकीज़। पोस्ट ऑफिस, गांधीधाम कोऑपरेटिव बैंक ठही। पावर हाउस हो, आइस वर्कशॉप हो, विच शहर में मार्केट हो, स्कूल है, कॉलेज ठहिया, पब्लिक लाइब्रेरी ठही, गुरु मंदिर ठहियो जंहिंजो नालो हो टूलूराम जो टिकाणो। सिंधियुनि जे इष्ट देव झूलेलाल जो मंदिर ठहियो। नगर पालिका समिति ठही ऐं संगीत प्रोग्राम लाइ ठहियो नट मंदिर। आदिपुर जे विच शहर में ठहियो शाही वॾो तलाउ जंहिंजो नालो हो आदिसर। उन जे किनारे ते अद्भुत डिजाइन वारो एस्कीमोस जो बर्फ जे घरनि जहिड़ो इग्लू निर्वास्तेश्वर महाकाल जो मंदिर ठहरायो, जंहिंजे गर्भगृह में शिव जी हिकु सुंदर मूर्ति स्थापित थियल आहे। इहा 500 साल झूनी मूर्ति आहे जेका भाई प्रताप खे मैडम सारा भाई पंहिंजे खानगी संग्रहालय मां भेट कई। हूअ भाई प्रताप जो नओ नगर अॾण लाइ कयल पुरुषार्थ ॾिसी बेहद ख़ुशि थी। पंहिंजे हिन नए भगवान में पैदा थियल आस्था विश्वास ॾिसी हिते अची वसियल शुरूआती दौर वारनि सिंधियुनि अंदरि नओ रूह फूकियो। हिननि ॾींहं राति हिकु करे पंहिंजे लाइ ही नओ सुंदर शहर अॼियो। शिव भगवान जी हीअ अद्भुत अनोखी मूर्ति उन्हनि करोड़नि निर्वासित थियलनि भावनाउनि जो रूप आहे, जे वेझनि कुझु सालनि में दुनिया जे केतिरनि मुल्कनि में पंहिंजी मातृभूमि मां उखड़जी धारियनि देशनि में टिड़ी पकड़जी विया आहिनि। हिन निर्वास्तेश्वर मंदिर जे लॻोलॻ निहायती सुंदर डिजाइन ऐं अॾावत वारी गांधी जीअ जी समाधि ठहिराई। हिकु समाधि दहली राजघाट में आहे, ॿी हिते आदिपुर में आहे। समाधीअ ते उकरियल आहिनि बापू पंहिंजी आशीर्वाद सां सिंधी निर्वासिन जे वरी वसाइण लाइ हिन नगर खे अॾण जी रथ अमल में आंदी वई। आदिपुर शहर में गिरण वारे मुख्य चौराहे ते सिंधु रिसेटलमेंट कॉर्पोरेशन शहर जे सभिनी नगरवासियुनि तरफ़ां आभार जताइण लाइ कच्छ जे महाराव जो हिकु संगमरमर जो ऊंचो पुतलो खड़ो कयो वियो आहे। हिन हेठां उकरियल आहे हिज हाइनेस महाराजाधिराज श्री विजयराज जी। कच्छ जे महाराव सिंध मां लॾे आयल सिंधियुनि खे वरी वसाइण लाइ हिननि हित ज़मीन ॾियण जी नवाज़िश कई। जवाहरलाल नेहरू गांधीधाम शहर जो उद्घाटन करण वक़्तु चयो हो त जंहिं जातीअ खे शहर ठाहिण जो कमु मिले सो सिंधियुनि जे सपूत शेरदिल भाई प्रताप खां इहो हुनुर सिखे। सच हू उहो वक़्तु हो जॾहिं गांधीधाम पूरे औज ते हो। कनला पोर्ट कराची जूं सिकूं थी लाथियूं। गांधीधाम ऐं आदिपुर हैदराबाद ऐं हीराबाद जूं सिकूं पूरियूं कयूं। आमिल भाई बंद सिंध वर्की सभु गॾिजी रहंदा हुआ। हर प्रकार जा सुख हुआ। त्योहार सभु गॾु मनाईंदा हुआ। गरबा, दशहरो, ॾियारी, 15 अगस्त, 26 जनवरी धूम लॻी पई हूंदी हुई। 12 फरवरी ते ख़ासि मेला लॻंदा हुआ जेके 3 खां 12 ॾींहंनि ताईं हलंदा हुआ। मुंबई खां ख़ासि कलाकार ईंदा हुआ। भाई प्रताप जे अॼल हिन शहर में सभई ख़ुशि हूंदा हुआ। सच भाई प्रताप हिन गुज़िरियल 20 सदीअ जो सिंधी समाज में हिकु वॾो महापुरुष विद्वान हो। साहित्य, कला, संस्कृति, फिलसुफी, एस्ट्रोनॉमी, आर्कियोलॉजी ऐं एंथ्रोपोलॉजी जी ॼाण रखंदड़ हो। हू शिकिल जो शाहाणो, मर्दाणी मणिया जो मालिक, दिलदार दोस्त, करण वांगुर दानी, राजाई ठाठ बाट जहिड़ो शौक़ रखंदड़, देश प्रेमी, सिंधियुनि जो शेदाई हो, हीरो करे पूॼण जहिड़ो। पर अफ़सोस असांजो हिकु गुमराह थियल सिंधी भाउ किन सियासतदाननि जे चुर्च ते भाईअ खिलाफ़ संदन साज़िश जो हिसो बणिजी भाईअ खे आईअ में अड़ाए छॾियो। संदन कुहाड़ीअ जो ॻन बणिजी शाही वण किराए छॾियो। शाहिदीअ तौरु हुन खे पेश कयो वियो, जंहिं वटि
चवनि था त भाईअ जे लिखियल हथ अखरनि जो हिकु पुर्ज़ो हो, जंहिंजे अनुसार जे हू इलेक्ट्रिक लाइसेंस बाज़ार में विकिणी ॾींदो त हुनखे 25,000 कमीशन ॾिना वेंदा। हिन क्लर्क जे फरियाद ते भाई प्रताप खे पुलिस लंडन मां पकड़ी आई। जजनि बि तड़ तकड़ में केस हलायो, खेसि 5 सालनि जे सख़्त पूरे जी सज़ा सी ग्रेड जी सुणाई। हिन मुसीबत जे घड़ीअ में सभु लीडर हिन खां पासीरो थी बीठा। सुप्रीम कोर्ट बि हिन केस जी सुनवाई करण खां इनकार कयो। चवंदा आहिनि, मालिक जे दर देर आहे, अंधेर नाहे। उन वक़्तु यूपी सरकार जे तंहिं वक़्त जे एडवोकेट जनरल के मिश्रा सॼे केस जो अभ्यास कयो। तंहिं वक़्त जे कानून मंत्री शांतिलाल शाह घरू खाते जे सेक्रेटरी पी मास्टर साम्हूं साबितियूं पेश कयूं त भाई प्रताप बेॾोही आहे ऐं खेसि कूड़नि शाहिदनि जे आधार ते हिन खे जालसाज़ीअ में फासायो वियो आहे। नतीजे तौरु बम्बई सरकार विधानसभा जे फ़िक्रे 161 हेठि उन वक़्त जे महाराष्ट्र गवर्नर श्रीमती विजयलक्ष्मी पंडित खे हिन केस मां भाई प्रताप खे बाइज़्ज़त आज़ाद करण जी सलाह ॾिनी। भाई प्रताप खे हिन केस मां आज़ाद थियण बैदि वॾी राहत मिली। सन 1963 में जॾहिं मुंबईअ मां ट्रेन में गांधीधाम आयो तॾहिं हुन जी शानदार मरहबा थी। साईं भाई जॾहिं गांधीधाम स्टेशन ते अची लथो तॾहिं गांधीधाम स्टेशन जा सभु दरवाज़ा खुलियल हुआ। कंहिंखां बि टिकेट वग़ैरह पुछण में कान आई। तमामु सॼो प्लेटफॉर्म खचा खच भरियल हो ऐं भाईअ खे कीअं बि करे प्रोटेक्ट करे ॿाहिरि वठी आयासीं। उन्हनि प्रोटेक्शन करण वारनि में हिकिड़ो मां हुउसि जेको भाईअ जे पुठियां बीठो हुउसि ऐं हिकिड़ो हो असांजो जवर सभाणी जेको पंहिंजे यूनिफॉर्म में इंडियन में होम गार्ड्स जो कमांडेंट हो, पंहिंजे यूनिफॉर्म में भाईअ जे पुठियां बीठो हो। अॻियां जीअं ई भाई वधियो तीअं हिकिड़ो पीरसन माण्हू जेको गांधीधाम जो कोन हो, असीं गांधीधाम वारनि खे पे सुञाणे सघियासीं पर ॾिसण में आयो त उहो गांधीधाम जो कोन हो, पर भाईअ हुनखे सुञातो। उनजो नालो हो नाना साहिब ऐं हैदराबाद सिंध मां ख़ासि हीअ घड़ी ॾिसण लाइ आयो हो। नाना साहिब सां भाई वाकुर पाए गॾियो। तंहिंखां पोइ काफ़िलो अॻियां वधो त जिते अॼु हींअर सरदार वल्लभ भाई पटेल जो पुतलो आहे उते हिकिड़ी ॿुढी माई रस्ते ते बीठी हुई। भाईअ गाॾी बीहारी, ॿुढी माईअ खे घुराई, अमर चओ तोखे छा चवणो आहे? हुन चयोसि मां हिते अधु कलाक खां बीठी आहियां, ही खीर जो कटोरो आंदो अथमि, तूं इन मां सुगुन कर। भाईअ ॾाढे प्रेम सां उन मां डुक भरियो ऐं तंहिंखां पोइ काफ़िलो वधियो ऐं वञी सौरभ ते दंग कयईं। उते लॻभॻि 1 अची थियो। इहो असांजो भाई जंहिंखे ऐं मूंखे ॿी बि ॻाल्हि थी यादि अचे त असां वटि हिकिड़ो ॿुढा आश्रम हूंदो हो जिते माण्हू पलबा हुआ, ॿुढनि जो आश्रम हूंदो हो। भाई जॾहिं जेल जी सज़ा आई भाईअ खे तॾहिं उहो ॿुढा आश्रम बंदि थी वियो। माण्हू ईअं सम्झंदा त ॿुढा आश्रम सरकार थी हलाए, पर पोइ ख़बर पई त न, सरकार न, इहो भाईअ पे हलायो। किथां पे पैसा आया, कीअं पे उन जी उदरपूर्णा थी, उन जी कंहिंखे बि ख़बर कान हुई, पर भाईअ जे जेल में वञण सां यकदम उहो ॿुढा आश्रम बंदि थी वियो। तॾहिं माण्हुनि खे सुध पई त भाई छा हो। भाईअ जेके घर घर जे अॻियां वण लॻाया तिन सभिनी लाइ भाई ऐं दुखायल गॾिजी घर वारनि वटि वेंदा हुआ। तिन ॾींहंनि में गैस कान हुई, माण्हू कोयला ऐं सिगरियूं ॿारींदा हुआ। उन्हनि खे भाई चवंदो हो त भाई ॻाल्हि ॿुधो, ही तव्हांजे अॻियां देवता रखूं, हिकिड़ो देवता आहे, ही वीचारो तव्हां खां कुझु घुरंदो कोन, घर जी चूल्हे जी जेका रख थिएव न सा रुॻो हिन खे ॾिजो ऐं पाणीअ ढुक पीआरिजोसि।
वाह वाह साईं, अॼु आदिपुर में ॾिसो त घर घर वण लॻा पिया आहिनि। भाई हर कंहिं माण्हूअ जे लाइ एतिरा त वण पोखिया जो भगवान दास हिकिड़ो आडवाणी हूंदो हो, उहो घर घर जीअं भाई अची वण लॻाईंदो हो तीअं उहो ॻाईंदो हो, घर घर वण पोखींदासीं असीं, दर दर वण पोखींदासीं। दुखायल ऐं भगवान दास इन्हनि ॿिन्ही जी जोड़ी इहे गाना ॻाईंदियूं हुयूं, सम्झो न। 3 ॾींहंनि में मां नंढो हुउसि, एतिरी सम्झ कान हुई। अॼु जॾहिं मां पंहिंजे सम्झ वारो थियो आहियां तॾहिं मूंखे लॻे थो त न, भाई पारस हो, असीं ॾोह हुआसीं। सज़ा कटण खां पोइ भाई प्रताप जी सिहत ढही पई हुई। शरीर खां वधीक मन खे तकलीफ़ पहुती हुई। हेॾो कार्य कयो, इनाम जे बदिले मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए खेसि बेमारो करे जेल मोकिलियो वियो। हिन जी दिलि तॾहिं रोई ॾिनो, जिन लाइ मुयास से कांतीअ थियड़ा की न की। पोइ भाई प्रताप गांधी धाम मां हमेशा लाइ अलविदा करे पंहिंजे इलाज लाइ लंडन हलियो वियो। पंहिंजे ज़िंदगी जा आख़िरी साल भाई प्रताप बीमारीअ जी अवस्था में लंडन में ई गुज़ारिया ऐं उते ई 30 अगस्त सन 1967 ते परलोक पधारिया। संदसि मृत शरीर खे हवाई जहाज ज़रिए अवल मुंबईअ में, पोइ उतां आदिपुर में आंदो वियो। भाई प्रताप जे अंतिम संस्कार जे ॾींहुं अंतिम दर्शन जे लाइ दूर दूर खां हशाम माण्हुनि जा अची मिलिया। सभिनी जूं अखियूं आलियूं हुयूं। सच, हुन जेको सिंधियुनि खे वसाइण लाइ कमु कयो उहो इतिहास में बेमिसाल आहे। सभिनी जे राय सां भाई प्रताप जो अग्नि संस्कार गांधी समाधि जे साम्हूं नट मंदिर जे मैदान ते जय जयकार जे नारनि सां कयो वियो ऐं उते ई पोइ हिकु शानदार समाधीअ जी स्थापना बि कई वई। चल अहिड़ा लाल ॼमनि जेके ॼमंदी ॼाम बणी जातीअ जो नालो रोशन कनि। भाई प्रताप जिंदाबाद जिंदाबाद, भाई प्रताप जिंदाबाद जिंदाबाद, भाई प्रताप जिंदाबाद।